मूंखे ॾुखारो थियो रड़ियूं करे अचीरुनू ॾिसी ॾिसी मूंखे ॾुखारो थियो रड़ियूं करे अचीरुनू फिरूं न फीण खे पसी वेही रहूं वणी पऊं असीं बिजे हराम खे हिलाल चऊं वणी पऊं किन्हीं वटि गोॾ कान्हे का किन्हीं वटि रोज़ नई गाॾी किन्हीं वटि गोॾ कान्हे का किन्हीं वटि रोज़ नई गाॾी ॿिन्ही जो साॻियूं आ ॾाढो ॿिन्ही जी साॻियां ॾाढी ॿिन्ही जो साॻियूं आ ॾाढो ॿिन्ही जी साॻियां ॾाढी किन्हीं वटि गोॾ कान्हे का किन्हीं वटि रोज़ नई गाॾी। हिन वक़्त ताईं जेको असांजी लोक मौसीक़ी आहे आउं सम्झां थो त उहा मुख़्तलिफ़ शकिलुनि में बीहरी आहे उहो ख़तमु कोन थी आहे। ज़रूरत इन शइ जी आहे त असांजो जेको पुराणो वरसो आहे उहो प्रिज़र्व कजे उनखे प्रिज़र्व करण जी ज़रूरत आहे ऐं उनखे मॉडर्नाइज़ करण जे लाइ असां वटि टैलेंट मौजूदु आहे। उनजी हुकूमती सतह ते इदारा मिसाल तौर कल्चरल डिपार्टमेंट आहे कल्चरल डिपार्टमेंट जो त कमु ई इहो आहे न त कल्चर खे प्रमोट करे कल्चर जी इनहांसमेंट जे लाइ कमु करे। असां वटि इदारा पंहिंजो कमु जेको आहे उहो प्रॉपरली कनि कान था ऐं नतीजे में माण्हू जेके आहिनि उहे बि उन सॼी शइ जी धणीअ बि करण जे लाइ तयारु कोन्हे छो जो वरी फैक्टर अचे थो त माशी हालतूं तव्हांजूं जेके आहिनि उहे तव्हांखे ॿिए पासे सोचण ॾियनि ई नथियूं त ज़ाहिर आहे त हीअ जेके एंटरटेनमेंट जा ज़रिया आहिनि इहे तव्हां तॾहिं ई इंजॉय करे सघंदो जॾहिं तव्हांजी मेंटल सेटिस्फैक्शन हूंदी। कुझु ॾींहं अॻु में मूं कुझु चाइना जी जेके म्यूज़िक ते कुझु शयूं जेके से ॾिठियूं पिए त उनमें काफ़ी सारी शयूं अहिड़ियूं हुयूं जेके उन्हनि जा नाला त मुख़्तलिफ़ आहिनि पर असांजे मौसीक़ी जे उन्हनि फॉर्मेट सां इलाही मिलण जुलण ख़बर न पवंदी थी असांजी मौसीक़ी आहे या चाइना जी मौसीक़ी आहे। अहिड़े तरीक़े सां स्पेन जी मौसीक़ी में जेके कुझु शयूं आहिनि जीअं फिंदगो आहे या सोलियारी आहे ऐं कांते खोंदो आहे हाणे इहे उहे रागड़ियूं आहिनि जेके असांजे सिंध जे ख़ासि वरी लाड़ जे हिन पटी सां पाण रिलेट था करियूं उन सॼी शइ खे त लोड़ाऊ आहे सिंध भैरवी आहे कोहियारी आहे ऐं इन्हनि जो असां वटि जेको आलाप आहे जेको अंदाज़ उहो ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे ऐं उन में जेको सोज़ आहे गुदाज़ आहे हिकिड़ी धीरज आहे हिकिड़ो पंहिंजो जेको हिकिड़ो स्टाइल आहे अंदाज़ आहे जेका सुञाणप आहे जेका सदा भी उनजी कॉम्बिनेशन कई। लाड़ कुदरती नेमतुनि सां मालामाल हुजण सां गॾु इल्म अदब ऐं फन जी आबियारी कंदड़ हिकिड़ी नर्सरी जी हैसियत रखे थो। हितां जा ॻाइणा वॼाइणा थोरे दास धणी जेकी न रुगो सदियुनि जो तसलसुल रहिया आहिनि पर सदियुनि जी तारीख़ ते पंहिंजी सुञाणप जी अलॻि मोहर पण हई आहे। इहो ई सबबु आहे जो इन ई ख़िते जी ॿोली खे लतीफ़ वारी ॿोली जो एज़ाज़ हासिलु आहे जेका पंहिंजी ज़रख़ेज़ी में सरापा तकलीफ़ आहे जंहिंजे सिटा ऐं जड़ा में कुदरतूं जगमगाईंदे नज़र अचनि थियूं। लाड़ लोकगीतनि सुरनि ऐं साज़नि सां भरियल हिकु अहिड़ो ख़ितो आहे जिते केतिरा ई मौसीक़ार पैदा थिया। लोक मौसीक़ी मां मुराद आहे उहे सुर उहे गीत उहे नग़मा जिन नग़मनि जी तरतीब ऐं जिन नग़मनि खे जिन नग़मनि खे ठाहिण जिन गीतनि खे ठाहिण के फ़र्द जो किरदारु न आहे माना के फ़र्द अकेले न ठाही आहे के हिकिड़े माण्हू वरी न ठाही आहे कंहिं उहो सुर के हिकिड़े माण्हू तरतीब न ॾिनो आहे। मसलन जीअं असां वटि बाबा ठीकु आहे भाई हीउ गीत जेको आहे हिन जी मौसीक़ी ॾिनी बाबा अब्दुल लतीफ़ हिन जो मौसीक़ार हो अदा हिन जो बिलावल बेल्जियम मौसीक़ार हो बाबा हीउ जेको मौसीक़ार आहे हिन जो नौशाद हो हिन जो एस टी बर्मन हो
पर अहिड़ा तमामु घणा गीत आहिनि जिन जो मौसीकार नालो न आहे, मौसीकार न आहे, बिना के मौसीकार जे उहे शाहकार नगमा आहिनि। मसलन माई भागी जा ॻायल जेके बि गीत आहिनि, लोकगीत आहिनि, इन्हनि जो को मौसीकार न आहे। पर आउं सम्झां थो सिंध में जेके उहे गीत जेके माण्हू गसल अंदर खे बीहारे छॾींदा हुआ, उन्हनि में माई भागी जा नगमा आहिनि। समन सारी मत बोली गुलाम तुझे दरेजी सीन दे सारी मत सागी और तो तुझे दरेजी दिला भरी दिस दिले सा वो मचू बड़ी दिस मने सा समन सारी मत बोली गुलाम तुझे दरेजी सीन दे सारी मत सागी और तो तुझे दरेजी पंजतना दी पाकर तैन अल्लाह रसूल दी पाकर तैन जाली हेर दिलायो सम्मान सारी मत बोली गुलाम तुझे दरेगी सीनत सारी मत बोली गुलाम तुझे दरेगी दिला भरी दिस दिले सा वो मचू बड़ी दिस मने समन सारी मत बोली गुलाम तुझे दरेगी सीनत सारी मत सागी और तो तुझे दरेगी नूरबानू जा तमामु घणा अहिड़े नगमा ॻायल आहिनि। माई नूरबानू जा ॻायल आहिनि, उस्ताद मिठू कच्छी जा ॻायल आहिनि, साईं सलेमान शाह जा ॻायल आहिनि, मोहम्मद इब्राहिम जा ॻायल आहिनि, मोहम्मद जुमन जा ख़ैर वॾो ख़ुदि मूसीकार हो। त इन्हनि जा जेके ॻायल गीत आहिनि या मसलन असां जूं ॿाराड़ी में जेके औरतूं आहिनि, शादियुनि मुरादियुनि में जेके ॻिया अचनि थियूं, उहे ॻिया कंहिं बि हिकिड़े मूसीकार जा तरतीब ॾिनल न आहिनि। उन्हनि ॻीयनि जे सुरनि में, उन ॻीयनि जे सुरनि में ऐं उन ॻीयनि जे आलापनि में ऐं लय में सवें सालनि जी जेकी ज़िंदगी आहे, हज़ारनि सालनि ताईं जेको माण्हू हुन ज़मीन ते रहियो आहे, उन ज़मीन ते हुन थोरो थोरो जेको बि झुंगारियो आहे, थोरो थोरो जेको बि झुंगारियो आहे, उहो थोरो थोरो थोरी झुंगार, थोरो थोरो माण्हू जो आलाप, थोरो थोरो माण्हू जो वर्जा जेको आहे, उन गॾिजी करे इन क़िस्म जी लोक मौसीक़ी खे जनम ॾिनो। माना असांजा लोकगीत जेके बि मशहूरु आहिनि दुनिया में, तव्हां पंहिंजो हिंदुस्तान में वञो, तव्हां बंगाल में वञो, तव्हां पंहिंजो मिडल ईस्ट में वञो, तव्हां अफ्रीका में वञो, तव्हां सिंध जे इलाइक़नि में वञो, कोस्तान में वञो, उत्तर में वञो, थर में वञो, उन में सभ खां वधीक जेके वणंदड़ जेके मौसीक़ियूं आहिनि उहे माना उहे ई आहिनि पंहिंजो जेके लोक आहिनि। मसलन जी असां वटि कोहिस्तान में माण्हू मोरो था चवनि, मोरे जी हिकिड़ी पंहिंजी लय आहे ज़बरदस्त, पर इन जो को बि ज़ाती मौसीकार ॻाईंदड़ आहिनि, पर उनजा मौसीकार न आहिनि। इहा लय जेकी आहे सो उन ई इलाइक़े जे समूरी ज़िंदगी जी गॾियल मेरास आहे। पंथी